गजल क़ौम जे सेक्रेटरी जनरल पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम सां फोन ते राब्तो करे पेशावर स्थाने ते अफ़सोस जो इज़हार कयो। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस गजल क़ौम में पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम सां फोन ते राब्तो कयो आहे। आखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। गजल क़ौम जे सेक्रेटरी जनरल पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम सां फोन ते राब्तो कयो आहे। गजल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त पेशावर धमाको मज़म्मत जोॻो अमल आहे। खेसि ज़ाती तौर ते उन स्थाने ते सदमो रसियो आहे। हुन चयो त हू पेशावर जे माण्हुनि जे बहितरीन सलूक बाबति आगाह आहे। पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम गजल क़ौम जे सेक्रेटरी जा थोरा मञिया आहिनि। आगाह कयूं पिया। सेक्रेटरी जनरल पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम सां फोन ते राब्तो करे पेशावर स्थाने ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस गजल क़ौम में पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम सां फोन ते राब्तो कयो आहे। गजल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस चयो आहे त पेशावर धमाको मज़म्मत जोॻो अमल आहे। खेसि ज़ाती तौर ते उन स्थाने ते सदमो रसियो आहे। हुन चयो त हू पेशावर जे माण्हुनि जे बहितरीन सलूक सां वाबस्ता आहे। पाकिस्तानी नुमाइंदे मुनीर अकरम गजल क़ौम जे सेक्रेटरी जनरल जा थोरा मञिया।